बाबा कंडू चाहे पींदे? ना मां, चाह मां बाहर वनी होटल ते पियंदो, पर मां मुझे जिंदगी में आज पहिरियों ॾींहुं जो बाबो ख़ामोश वेठो आ। जॾहिं वो ख़ामोश आ त उनखे छो तो चुंगू ॾियण जी कोशिश करे? साल खां पोइ त अॼु चुप करे वेठो आ, न त सॼो ॾींहुं ॼाड़ी हणंदो आ। खणी जो मां तव्हांजे साम्हूं ख़ामोश आहियां, मुंहिंजी ज़ुबान बि बंदि आ, पर मुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हियुनि जो तूफ़ान पियो डोड़े। अॼु इन कातन खे घिटीअ में ॾिठुमि, ॾाढो विसामियल हो। हुनजे नियत में छा हो ऐं छो विसामियल हो, इहा ॻाल्हि मुंहिंजे सम्झ में न आई। हू त ख़ामोश हूंदा आहिनि, वीचारनि खे चुंगू ॾेई ॾेई होश मां कढण वारो त तूं ई न। अच्छा, हाणे सही हू वेचारा थी विया ऐं मां हुननि खे चूंगू ॾेई छितो कंदो आहियां। ॻाल्हि कंदे शर्म बि कोन थो अचे। मां बि सोचियो त बाबे जा अॼु उहे सिग्नल ई न आहिनि, पर मूंखे कहिड़ी ख़बर त ॻाल्हाईंदोमांसि त सिग्नल वरी फुल थी वेंदसि। बसि हाणे बसि, मुंहिंजे लाइ ठाहु कान थियो, मूंखे कुझु सोचणु ॾियो। बाबा, जेको बि सोची को चङो सोचिजांइ, ईअं न त को विझी असांजे ॻिचीअ में नोड़। अमा, तूं सही पई चईं, बाबो ख़ामोश हो त सुकून लॻो पियो, हाणे वरी असां लाइ आज़ार थी वियो। मां बि बाबे सां ॻाल्हाए फासीसि। तूं जॾहिं बि सोचियो आहे न, उब तो सोचियो थी, इन खां सुठो आहे तूं सोच ई न। हल, तूं त मुंहिंजे मथां को अज़ाब इलाही थी नाज़िल थी।